अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमीर हसन सोलंकी तारी से रहा मलाखरा टीवी के लाइक सब्सक्राइब और शेयर करना बिल्कुल न विसारी जो। अज मौजूद आया घोड़ा बारी शहर में, ये ज़िलो ठठो आ गाड़े लग। आज पेरू मलाखड़ो आए थे, तमाम बेहतरीन मलाखड़ो आए, तकरीबन तमाम सुठा पहलवान आयल अयाज शाह लाला रहीम इनायत खशकेली आए, तकरीबन जा बेड़ा काफ़ी पहलवान है। पेरू मलाखड़ो आहे, मलाखड़ो पार्ट 1 में पार्ट 2 में। वीडियो को लाइक शेयर करना बिल्कुल न विसारे जो। बेल आइकन के ज़रूर क्लिक करो नई वीडियो जे ॾिसण जे लाइ। हाणे हलूं था मलाखरे तरफ़। इन वक्त असां मौजूद आहियूं हज़रत जुमन शाह रहमतुल्लाह अलैहि जी मलाखरे में। ये मलाखरो घोड़ा बारी तारीखी में लगे थो घोड़ा बारी में। हिते तमाम बेहतरीन पहलवान सिंध के कुंड पुर सका असां मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी साहब के दिल जी गहराई सां खुश आमदीद कयूं था, जेको मलाखरा टीवी जो ऑर्गेनाइज़र है, CEO है। असां उनखे दिल जी गहराई सां खुश आमदीद ऐं भलीकार कयूं था, जेको बाक़ाइदा असांजे मलाखरनि खे पूरी दुनिया में पजीराई ॾियारी। मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी के दिल जी गहराई सां खुश आमदीद चऊं था। हिन वक़्तु पहुतो तमाम सुहिणी शख़्सियत जो मालिक हिनंदे मुकरीम दाद कलमती ऐं ॿी संगत जा पिया थोराईंदा जो असांजे मलाखरी तमाम बेहतरीन पहलवान सजाद राहु ऐं पहलवान सदाम मल्ह, पहलवान सदाम हुसैन मल्ह, ही सदाम हुसैन मल्ह रज़ाक मल्ह जो भाई है। कई पहलवान दोनों फिरे वेठो ॾिसो था छा थो थिए। सदर जो हुकुम है, छठे ज़िले के सदर जो हुकुम है, ॿिया पहलवान वेही रहनि ताकि असां मलाखरो सही हलाए सघूं। पोइ वरी जमात सां मुंहिंजी गुज़ारिश है त सदर जो हुकुम है त जेका ॿिया पहलवान उहे हेठि वेही रहनि। अॻिते बि आहे पहलवान सजाद राहु ऐं पहलवान सदाम हुसैन मल्ह। ऐं असां हिन में सभिनीनि दोस्तनि खे गुज़ारिश थो करियां जेका मलाखरे में वीचारा वापारी हलनि पिया, हिननि खां शयूं वठो, कुझु खाओ, कुझु खाराए ताकि मलाखरो हले, मेलो घुमो। होशियार पहलवान सदाम हुसैन मल्ह ऐं पहलवान सजाद राहु गोदो खुले वेठो आहे। सदाम मल्ह इंतज़ार करे पियो कंहिं पहलवान तरफ़ां दाव बंदि थियो आहे। हिकिड़ो वारो, ॿियो वारो, चोथों वारो, 4 वारा पिया वठी पहलवान सजाद राहु मथां झांटो लॻो। वाह वाह, वरी तकड़ी जी वारे वार पहलवान सदाम हुसैन मल्ह जी तरफ़ां तमामु बेहतरीन जोड़ी। सजाद राहु ऐं पहलवान सदाम हेॾा मूं ते जमादार जो हुकुम आयो त इहो कंध में हथ विझी मल हेॾा हथ विझी हथ थो विझंदे ही कहिड़ो तरीक़ो आहे। सदाम हुसैन मल्ह अञा हेॾा हथ विधो ई कोन्हे, पर अञा बि वीडियो में सजाद राहु अड़ी बस सदाम हुसैन मल्ह ॿुधाए छॾिया थो खन पंहिंजे भाउ खे भलीकार चऊं था। ऐं मोहतरम जनाब मास्टर आरिफ शोरे खे असां दिल जी गहराई सां खुश आमदीद ऐं भलीकार चऊं था। मुंहिंजा वॾा मौला साईं करोड़ों जी तनख़्वाह नवाज़े, लख लाइक लख थोरा फुल पंहिंजी पूरी संगत सां गॾु पिया आहिनि। ऐं मोहतरम जनाब साईं गुलम चवान साहब खे असां दिल जी गहराई सां खुश आमदीद ऐं भलीकार चऊं था। ऐं ॿिया जेका बि आयल महिमाननि सां उन्हनि सभिनीनि खे दिल जी गहराई सां खुश आमदीद ऐं भलीकार चऊं था। हेॾा पेवर ऐं पर हबीबुल्लाह बार मुक़ाबले इंतहाई सख़्त ॿिए जो लिकाब जड़ी वाह 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 पेवर वाह अहिड़े अलाह केतिरा पेवर जे हिनखे 2 रुपया ॾींदा त हीअ बकरी ईअं वठंदो। ऐं तव्हां सभिनी अब थोरो हेॾा बि ॾिसिजो मुक़ाबले इंतहाई सख़्त ॿई थिए जो टॉप जा पहलवान आहिनि, ॿई सोलह पहलवान आहिनि। ॾिसो नथो थो थिए वाह साईं खे बाक़ाइदा पटण जी कोशिशि करे पिया चवनि पर साईं बि साईं आहे। वाह साईं अनवर शाह असां मोहतरम जनाब गुलाम रसूल जे पीरी प्यारे भाउ मोहतरम जनाब लतीफ़ गई साहब के दिल जी गहराई सां खुश आमदीद ऐं भलीकार चऊं था। भली करे आया, जी करे आया, मुक़ाबले सख़्त वाह ऐं पहलवान साईं अनवर शाह बाक़ाइदा समेड़ो आहे पर पहलवान भले हाणे तयारी करे पहलवान इनायत खशकली वाह मुक़ाबले इंतहाई सख़्त ॾिसो छा थो थिए। सैयद ई चयो वाह 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 साईं घुमाए थो सैयद खे पहलवान चवाण पर साईं ही कमरी घोड़ी बसे वाह ताड़ी लगे चवाण जी की तयार मुझे लाई ताड़ी लगे वाह 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 क्या बात है। हाणे तयारी करे पहलवान इनायत खशकली ऐं पहलवान न्याज
ही न्यास दौलतपुर जो पहलवान है तमाम बेहतरीन पहलवान है तमाम सुन्नी पहलवान है पर हिन जी गंज लाइ कहिड़ी मुख़्तलिफ़ तरीक़े जी असां हुनखे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद चऊं था भलीकार चऊं था असां सिंध पुलिस जे नौजवाननि जा वरी बि ॿिया बि थोरा कयूं जेका मलाखड़े खे बाक़ाइदा डिसिप्लिन में हलाइनि पिया बाक़ाइदा असांजे इंतज़ामिया खे संभाले वेठा आहिनि लख लाइक़ लख थोरा वाह पलारी वाह वाह इम्तियाज़ पलारी वाह ठाक में लगाए इम्तियाज़ पलारी छुड़ाने की कोशिश करे पहलवान तस्वीर मिला वाह वाह ॾिसो नथा कदे मुक़ाबले सख्त कई पहलवान हिक ॿिए खे दारी कोशिश करे रहे आहिनि नंढड़े कद सां पलारी बाक़ाइदा पहलवान है वॾी कोशिश करे रहे पहलवान खे दसण जी मुक़ाबले इंतहाई सख्त एडा नंढड़े फनकार गुलकार चांडियो पतो असां हुनखे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद चऊं था अल्लाह करे वॾो थी वॾे ॻाइणो थिए ऐं पंहिंजी केसर करे वाह 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 गफ़ूर मलावा वाह गफ़ूर मलावा बाक़ाइदा माइक बुलाए छॾिया इन जी हाथी में न वञो इन जी कमज़ोर मुक़ाबले सख़्त पहलवान जोखियो ऐं इहो पहलवान तमामु बहितरीन पहलवान ॾिसो था छो थिए मुक़ाबलो इंतहाई सख़्त पहलवान जोखियो ऐं पहलवान शोरो वाह नालो जन मां निकिरी वियो मूंखे नालो ॿुधायो वञे वाह 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 जो क्या वाह जो क्या वाह वाह आज मुकाबला सकते पहले नहीं तो खासकरी एक अन्य सोहू ओ सारे लगे नहीं हलियो वने और बेग थोड़ा सा मजीद दल साहब बाकायदा मूंखे होशियार अञा ॿई पहलवान हिक ॿिए जी शेमोरी हथनि ते ॾिसी रहिया आहिनि ॾिसो था मुक़ाबलो इंतहाई सख़्त आसीम जोखे खे इनाम ॾियण वाजो हथे मां तशरीफ़ खणी आया आहिनि असां उन्हनि खे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था असां मोहतरम जनाब साईं मोहम्मद आरिफ शोरो साहब खे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद चऊं था पाण जिन तमामु बहितरीन शख़्सियत जा मालिक आहिनि तमामु सुहिणी शख़्सियत जा मालिक आहिनि ऐं मूं ते हमेशह महिरबान रहिया आहिनि ऐं असां मोहतरम जनाब मोहम्मद गल जेका ॿुहारा खां तशरीफ़ खणी आया आहिनि असां उन्हनि खे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद ऐं भलीकार में हलचल बाकायदा सोचे रहे परेशान अल्लाह अकबर मुझी प्रेसिडेंट साहब गुजारिश है मल्ह वंज वठी है कोटी कोटी है ये पाण में झेड़ो ना करे छाता कने शोरो चंदो ये मुझा मासा तो नन मुके जो तो मल्ह वेले और मल्ह वेला हथ पेटिया बोलो नी ना चला खसकली खान बहादुर शोरो चंदो जेको खपे वो मूसा वेले तो एना सोने चांदी है खान बहादुर शोरो पाण में मुकाबला कबो ताड़ी लगे ना शोरो वेले मोवा के जने ताड़ी दी कंजूसी न करे ताड़ी दी कंजूसी न करे वाह मुकाबला सच बोलो नी ना चला खसकली आई बोलो ना सही बोलो सच जात लगे बोलो नी ना चला खसकली के छड़ाने की कोशिश करो इतना बेहतरीन पहलवान है वाह मुकाबला इंतहाई सख्त वाह सही वाह कहते कोशिश सुनाई तो बोलो ना नासुल मेरे साथियों के नासुल जो हमारी कोशिश है ना खसकली हां ये पूरे सेकंड है अरे खबर पड़ी सुनाई खाओ हां इन्हें तो होश हल खड़े पड़े बाहर नहीं दो अब इन्हें तो खसकली ये मतलब बेहतरीन छोरी पहलवान गुलदस्तो खसकली आई पहलवान रज़ाक मल्ह जवारन जी के सालिक लेंदा सार जेके लोग पुटी मुआर तिन खे केड़ो कदर सोन जो असां जे प्री प्यारे दोस्त बिजली खसकली असां जो पहलवान है जे मुके 100 रुपया मुझे लफ्ज़न जो कदर कंदे मुझे गालान जो कदर कंदे मुझे अनाउंसमेंट जो कदर कंदे लख लाख मुके दिना अल्लाह से इनके इज्जत दे खुश हुजे ऐं वसंदो रहे ही 100 रुपया न मुझे ला वडो एजाज है खड़ा मुकाबले सख्त में लाला रहीम पठान ऐं पहलवान वाहिद खीरो हेड़ा ही मौलवी साहब है तो मुँह वटि अची मौजूद है बीठो है ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खां मुंहिंजी गुज़ारिश है हथ पे दिया पहलवान गुलदस्तो खसकली ऐं पहलवान रज़ाक मल्ह मुकाबलो इंतहाई सख्त ॾिसो था छा थो थिए गुलदस्तो बाक़ाइदा चिड़ का पहलवान है गुलदस्तो बाक़ाइदा टॉप जो पहलवान है
असा मोहतरम जनाब डॉक्टर शाहनवाज चौहान साहब की दिल की गहराई सा खुशामदीद आई बलिकार चा तो तू खटी ये मां खटा पहलवान गुलदस्तो खासकली आई पहलवान रज़ाक मलाह एना इनाम जो पहलवान इनायतुल्लाह खासकली के इनायतुल्लाह ये मतलब बसी जेड़ा करे कुत्तो बित चुपियो वाह ताली के एकड़ी जोरदार ताली वाह सही है अच्छा मोहतरम जनाब मोहम्मद उमर पवन साहब जा बेद थोराए तायो जे मुंजी लफ्जन जी कदर कने मुना 100 रुपया इनाम मोकले लख लायक लख थोरा मौला से दवा के आबाद करे जो ताड़ी में वजह के चमकाए दे करे पहलवान गुलदस्तो खासकली आई पहलवान रज़ाक मलाह मुकाबला इंतहाई सख्त आई बाकायदा छठे जिले जो प्रेसिडेंट मौजूद है आई असा जे विच में तमाम आई मुझी आयल मेहमानन सां गुजारिश हुंदी त हिनन जोड़ियन ते जरूर फिल्म थियण घुर्जे ए पहले जे लायक जोड़ियन मुकाबलो इंतहाई सख्त पहलवान गुलदस्तो खासकली आई पहलवान रज़ाक मलाह गुलदस्तो गोदो खुले वेठो ॾिसूं था मुकाबले में छा थो थिए हे पहलवान बाकायदा आवाम जी दिलनि में हलचल पैदा करण वारा पहलवान मुकाबलो इंतहाई सख्त वाह पहलवान रज़ाक मलाह ऐं पहलवान गुलदस्तो का हल खड़ पानी बा घेरली में वाह गुलदस्तो और कसम खबर ही कान पई सिगरेट के बारी दो तो उनके नजर न आए तेरी नजर नहीं नजर खुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा उते खुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा अचायो नरोल अत्तर हो गया आने जाना छे ये वे पहलवान जेका बाकायदा खर्च खाई इन मंजिल ते पहुंचा पहलवान लाला रहीम पठान वो पहलवान जेते बाकायदा 50,000 रुपया बिल लखींदा हाँ हेड़ा रज़ाक मलाह जो आने फ्री अचे दोसा मलक करे हेड़ा पहलवान से गुजारिश है वही रन वाह वाह और सलाम पे भाई पहलवान वाहिद खीरो मुकाबला इंतहाई सख्त भाई टॉप का पहलवान है वाह अने के पहलवान तरफा दाव बन किया भाई पहलवान तमाम तार के पहलवान लाला रहीम पठान के मल्ले रंग बाकायदा गाओ थी बाकायदा भरपूर ताकत शेजोरी अथवा लाला रहीम पठान में ऐं असांजो वाहिद खीरो बि घटि कोन्हे बाकायदा नयन जा खीर पीअंदो जे लाला अखरो बादाम पिस्ता खाए थो त असांजो लालो बाकायदा असांजो वाहिद खीरो बाकायदा खीर पीअंदो भाई पहलवान तार जा पहलवान अने के पहलवान तरफा दाव बन किया ऐं पहलवान गुलदस्ते खासकली के इनाम ॾियो ऐं सुभाणे इंशाअल्लाह पहलवान दोस्त की चंदू ईंदो असां उनजी मल तव्हांखे ॾेखारींदासीं सिंध जे कुंड कुर्च में पहलवान पहुचंदा अॼु त शुरूआत अॼु आहे शमलो सुभाणे थींदो अमलो वाह वाह होशियार पहलवान लाला रहीम पठान ऐं पहलवान वाहिद खीरो मुकाबलो इंतहाई सख्त अॼु कटियूं ॻाल्हियूं सफ़ा न तूं खटी या मां खटा वाह वाह पहलवान लाला रहीम पठान जा कंहिं बि पहलवान तरफ़ां दाव कोन थियो ॿई पहलवान हिक ॿिए जी शेजोरी खे हिक ॿिए जी ताक़त खे हथनि जे ज़ोर ते आज़माए रहिया आहिनि अने कंहिं पहलवान तरफ़ां दाव कोन थियो भाई पहलवान एक के तोड़े टके रहे मुकाबला इंतहाई सख्त वाह वाह सही वाह इतने भरपूर ताकत लगती है भाई पहलवान बाकायदा ताकत जो मुजाहिरो करे रहे पहलवान वाहिद खीरो ऐं पहलवान लाला रहीम पठान तुसां ॻाल्हि थी वाहिद खीरो बि घटि न आहे वाहिद खीरो बाकायदा भाई ताकत ॾे वेठो अञा कंहिं बि पहलवान तरफ़ां दाव कोन थियो वाह लाला रहीम पठान वाह हिकिड़ो त लाला अछो ॻाढ़ो वरी मथां कारा कपिड़ा वाह रे लाला रहीम वाह रे लाला तुंहिंजी सूअ बाकायदा अंब लॻो पियो पहलवान लाला रहीम पठान अलीशा बाकायदा पे जूनियर के फोन नौजवान से कारीगरी से मुकाबला करो वाह अलीशा वाह अलीशा पहलवान शोरो वाह वकार शोरो वाह सही वाह खड़ो बने पाएंगे वाह वाह वकार शोरो के पर एकड़ी गाल ॿुधायो सही तो 5 तने शोरो 7 तने ये गाल मास्टर आरे में ॿुधी हूंदी ताड़ी लगे एकड़ी जोरदार ताड़ी लगे वाह अच्छा सभिनीनि क़ौमनि जा ब्रदर थोरा कयूं शोरा जे मुताबिक़ हिन फ़क़ीर जो क़दर कयो हाली तक सभई ॾींदा इंशाअल्लाह मुक़ाबिलो सख़्त हेड़ा मुझे प्री प्यारे दोस्त वजीर कुंवर पंहिंजे जांठनि जी कमाई मां मूंखे 100 रुपया इनाम सां नवाज़ियो लख लाइक लख तोड़ा बाकायदा जियो पवर जियो हे पहलवान बाकायदा पहलवान आहिनि पर दिल जा अमीर आहिनि मुक़ाबिलो सख़्त पहलवान इन खां पोइ तयारी करे पहलवान सदाम हुसैन शीदी वाह वाह पिक्चर पहलवान सदाम हुसैन शीदी ऐं हेॾा हथ पइजी आहे अञा पहलवान दाव तरफ़ां दाव कोन थियो अञा ॿई पहलवान जो तोड़े टके रहिया आहिनि ॾिसो न छा थो थिए ॿई नौजवान मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां ॿई बहितरीन पहलवान बाकायदा 50,000 रुपया बिल तव्हां चयो मुक़ाबिलो करे ॾेखारियो वाह हेॾा साईं अलीशा खे नाम ॾियो वाह साईं अलीशा वाह हेॾा साईं ज़ुल्फ़कार शाह बाजा मौजूद है इन वक्त मलाखरे में मौजूद है सदर सावण साहब सदर सावण जो तुम तो मेहरबान हो असांजो वॾो मूंखे बाकायदा मल सेखारे
रही है, मुझे दाव पेच सिखा रही है। मुझे लगे मुझे उस्ताद मोहतरम है, मुझे ये समझो वालिद साहब जी जाए थे और मुझे दिल जी गिरान से खुश आमदीद ऐं भलीकार चवां थो। ऐं मलाखरे में मौजूद है मेरा हबीब तार, ऐं मलाखरे में मौजूद है प्यारे दोस्तों भाई असां मोहसिन शाह दिल जी गिरान सां खुश आमदीद ऐं भलीकार चऊं था। मुक़ाबलो इंतहाई सख़्त वाह ॾिसूं था छा थो थिए। अॼु कॾहिं ॻाल्हियूं सफ़ा त तूं खटी या मां खटा, अञा कंहिं पहलवान तरफ़ां दाव बंदि थियो आहे। लाला रही पठाण बाक़ाइदा तयार थियो निकितो बंदी जोड़ी है पर साईं तमाम को वो लाव जा को नहीं हूं सतर को नहीं हूं मन पयूं ले तो लाव के वही रे या आलूनी मेरे काया आए जवान के पार में मुकाबला करे मुझे साईं के जोड़े की ताली लगे मतलब तो बंदे तू के काम के खेला करे तारी अरे लाला ठका करे जमीन पकी है नसल घणा बुडंदा साईं तू संद्रो कर जोर करियो तू जदों फाइनल आया तो तू शीदी का आवड़े ना तेरा तेरा फाइनल दो असांजे मलाखरे के चमकाए और अल्लाह के वली के मेले के चमकाया वो अनाउंसमेंट ते वेठो है पर इते भी गुलाम नबी शीदी चवे तो वो कराची जो फिलानो पहलवान पर पहलवान का पुनो भी कोन दो आऊं के शीदी के चवे तो जे मुर्शिदाबाद से भले मसा पे मलूड़ पर लाला रहीम पठान वापस वने पे वो मुखे समझ में कोन आई मुंह सही पठान के इनाम से जरूर नवाजो वने। लाला रहीम पठान तमाम बेहतरीन पहलवान है, मेरा सभी दोस्त कराए हैं लाला रहीम के इलाको में खुशे एडा सब्जियों का रेट टमाटर जा मिर्चन जा बींदन जा हर शे जा रेट आई कोई मुझे मालूम है सखी थियो सखी जो बेड़ा पारन एडा सखी वठान घुरांदा लाला रहीम पठान के नाम दो एडा बाबा पहलवान अल्लाह सिंह सब बुद्धि पे पहलवान नालो छाए पहलवान जोरदार ताली लगे जवान आ जवान आ भाई मले थे या पेल मले उजर आ जवान जवान तो रुपए पे मारने लोगों जवान में उजर मले तो घंटे हो गए देखिए इन मेहमान आया हम दोस्तों ने उनके दिल के गारा में भली करता जाऊं के ये गाएगा मुझे प्यार मन में वाह वाह जवान बस बचे ये खड़े तो बस यार रुको वाला ऐसा भैया ये से मुल्क या मुकाबले इनाम में कदर करो चलाने में मतलब तो सजने में ये मगाली में खाने शेरो मतलब तो नंबर हो जगह ठका करा बाबा उल्टी तो भले ठीक है अरे भैया अख्तर जमाली जमाली ट्रैक्टर पहलवान सदाम सिंधी अख्तर जमाली बलोचिस्तान सिंधी बलोचिस्तान का मुकाबलो जबरदस्त मुकाबलो वहाँ जो मुकाबलो ट्रैक्टर पहलवान सदाम सिंधी 11 अकड़ंद पहलवान सदाम सिंधी नौजवान पहलवान सोनू कदार अख्तर जमाली Ishaq, Sheedi, Sheedi, Bela Sheedi, Bia Pehlwan Sheedi, Bela gaya, Qatar Pehlwan, Nojwan Pehlwan, Ishaq, Sajad Pehlwan, Akhtar Jamali का मुकाबला, सदाम सिंधी जो जबरदस्त मुकाबला, सदाम सिंधी जो जमाली जो इशार, बरेचा, रुको बरेचा मौजूद है, अरे कोई मौजूद है, पर बरेचा मौजूद है, इशार, जमाली, अख्तर जमाली,
नौजवान पहलवान कटार पहलवान अख्तर जमाली छत्तीस पहलवान सदाम सीधी जबरदस्त मुकाबले सीधी अवारा जमाली दोनों से वही बच्ची है जमाली सीधी है जमरा सीधी जमाली आने की कोशिश करे ऐसा जमाली नहीं करते ये घोड़ा कोई कोई नहीं सीधी जबरदस्त मुकाबले ये मुकाबले ऐसा सीधी सीधी जमाली सीधी छड़ी गई कोना सीधी धक्का का सवा छड़ी गई कोना सीधी केंद्रीय बनाए में बोले भले चार दीपा कदे कदे वो खुदे की रे माथे सभी गावा कदे सीधी बंदे जो गए अबा 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 अल्लाह मारे भाई वो सीधी सफल ಈ ಬಲೋಜ್ ಮುಲ್ಲ ದೋರಿ ಪಾನ್ ಪರಾದೆ ವಿಡಿಯೋ ಆನ್ कोन वरियस मो बोला में ढकनी नुआ हाने नाम मुझो हक्का जेको दीदो सो बसा भाई ने खुदा खुश रखे जेको न दीदो उनके खुदा खुश रखे बाकी मुर्शिद मैदान में रा कोन कभी ताली लगे शीदी खुश थी ताली वजे दस्तेरी ताली वजे वे बेसा ताली दिल ताली खत सोनू चांदियो और खानबाद शोरो राज मुकाबले जबरदस्त मुकाबले शोरो पॉपुलर पहलवान थके मिले शोरो शीर पहलवान थके मिले शोरो नौजवान पूरी सिंध में मुकाबला करते पहलवान खानबाद शोरो और सोनू चांदियो जिले सजावल जिले छंदे मल्ला की मुकाबले सस्ते राज मुकाबले जबरदस्त मुकाबले शोरो चांदियो इनका टैकर पहलवान कमाल पहलवान जमीन सीधी मैदान पे मल्ह का गुलाब गुलाब नाले बस गुलाब बोले चीज हेलो बोले चवाना शेरा कोई मल्ला जमाली ऐसी दीदी गुलाब से बलोच गुलाब वो जमीरे मैदान दे अच्छे वो बलोच सीधी समझा हिकड़ा आयो ने सदाम सीधी जे दंकन नो दे बलोच ने साउथ समझो बार एदावी पे बलोच ने सीधी धक्का दियो रियायत केर न करे ना जाने ऐसा भैया कानो छोरो मुकाबले मिला वाला काम में शोरो शोरो नजीर शोरो तरबी 600 रुपया मिले हेला गुलाम भी सीधे मल्ह थे 200 रुपया गुलाम दे 500 रुपया लाभ के दरबानो दरबार साहब मल्ह दे करीमनाथ कलमती बलोच जो मलाखरे मौजूद है करीमनाथ कलमती बलोच पुलिस तो गोपाल साहब मेहरबानी नियाज गोपाल अच्छा मल्ह थे खाना कर फैलना मल्ह थे गुलाब बलोच कमांडो पहलवान जमीन सीधी नंबरों जगह साथ हो यो करियो तो सुबह ने कौन लगा बोल लगा होशियार 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 शेरा चांदिया बल्ले अभी सख्त मुकाबले सोनू चांदियो ये चांदियो अच्छे से रे शेरा मैं कैसे घुमाए दे Chandio, Chandio, Chandio,
मुकम्मल करबो करेगा शोरे पे खाली कर होशियार होशियार मुकाबले राजा मुकाबले शोरे शोरे खान बादल शोरे सोनू सांबे मुकाबले शक्ति राजा मुकाबले जबरदस्त मुकाबले शोरे खान बादल शोरे सोनू सांबे बोले बोले शेरा वाह तू बोल नहीं पॉपुलर पहलवान नहीं खटे मिलेगा नाज ठाकर पहलवान सदाम सीधे होता मुझे रोशा अलीशा वक्ता कमांडर पहलवान जमील सीधी बावजूद पहलवान सामने जाने के पलट से सामने के तसर पे सावले में हल्ले बल्ले खान बादल शोरा इनाम ने जीगर पहलवान चच्चा पहलवान टेलर पहलवान सदाम सीधी वाले बोले सदाम सीधी गुलाम बलोच सीधी मल्ला की मुकाबले सब जबरदस्त वाज मुकाबले टाइगर पहलवान कमांडो पहलवान जमीर शीदी रईस करीमदास कल मध्य असांखे 200 रुपया इनाम ॾिनी लाहौरी जा नाम उस्ते असां रईस करीमदास कल मध्य जा तमामु थोरा आहियूं सॼे एहसान करोड़ लख कुर्ब जो असांखे 200 रुपया इनाम ॾेई असांजी हिमत अफ़ज़ाई कई रईस करीमदास कल मध्य जा तमामु महिरबान होशियार सीधी ये जो यार को वकार वाले ऐसा सीधी और डालो गुलाब नाले फसा गुलाब ऐसा तकीदा कोरीदा बा सीधी दादागिरी न करो बल्ले गले में बदले फुलाए बा करो बल्ले हम मुकाबले जोड़े भाई मल्ल बेरगावो सोनू साईं अयाज शाह आवाम जे दिल्ली में राज कंदड़ पहलवान